इहो ई ज़मीर अब्बासी आहे जेको माज़ीअ में एंटी करप्शन खाते में अहम ज़िम्मेवारी संभाले रहियो हो ऐं संदसि कमु हो करप्शन खे बुंजो ॾियणु, पर हिन उन जे उबतड़ करप्शन जा दर खोले छॾिया। हूअं बि सिंध अंदरि एंटी करप्शन जो को बि कार्य न आहे रहियो सवाइ करप्शन करण जे ऐं जेको करप्शन करे उन सां डील करण जे। न त पूरी सिंध अंदरि हर खातो करप्शन सां मालामाल लॻो पियो आहे, पर हिन खाते को बि नतीजो नाहे ॾिनो। सिंध जे ग्रेड 19 जे ऑफिसर ज़मीर अब्बासी जे करप्शन जूं कहाणीअ पुठियां केतिरियूं कहाणियूं लिकल आहिनि। अॻियां चेहरो ज़मीर जो आहे, पोयां केतिरियूं ई ताक़तूं लिकल आहिनि जेकी हिन वक़्तु मामले खे डील तरफ़ खणी वञण जी कोशिश में आहिनि। येलो लाइन BRD मंसूबे में $8.5 अरब रुपयनि जे महा करप्शन जा फाट फाटण खां पोइ सिंध सरकार वर्ल्ड बैंक ऐं कराची जे अवाम अॻियां शर्मिंदा थी पई आहे। पर छा इहो पेरो रुगो उन ज़मीर अब्बासी ताईं ख़तम थी वेंदो जेको हाणे अदालतुनि खे मुंहुं पियो ॾिए? छा इहा कंहिंखे ख़बर न आहे त कामोरा बि कुझु ताक़तुनि अॻियां मजबूर थियनि था? सिंध हुकूमत ज़मीर अब्बासी ख़िलाफ़ कार्रवाई करणु चाहे थी, पर एंटी करप्शन सिंध जे अमलदारनि खेसि अॻुवाट इतला ॾेई छॾियो, जंहिंखां पोइ हू कराची मां फरार थी वियो हो ऐं खेसि लाहौर मां खणी आया। ज़मीर अब्बासी जे फरार थियण में मुबैना मदद मिलण सबबि DG एंटी करप्शन इम्तियाज़ अली अबड़ो खे संदसि उहिदे तां हटायो वियो आहे। ज़मीर अब्बासी खे जॾहिं पिनकी अनमोल जियां वॾे प्रोटोकॉल में अदालत आंदो वियो त मीडिया ते ख़बरूं अचण खां पोइ वरी खेसि हथकड़ियूं लॻी वयूं। मतिलबु त पुलिस खातो बि करप्ट माण्हुनि खे प्रोटोकॉल ॾियण वारी किनी आदत कढणु नथो चाहे। ज़मीर अब्बासी हिन वक़्तु कंहिं मजबूरीअ जो शिकार आहे, जंहिं कारण शायदि हू वधीक नाला खणणु नथो चाहे, पर पोइ बि एतिरो ज़रूर चवे थो त सरकार मूंखे चयो पेमेंट ॾे, मूं एडवांस रक़म न ॾिनी, ठेकेदार सेक्रेटरी जो भाउ आहे। हाणे ॿुधायो त हिकु ऑफिसर मथां केतिरो दबाव हूंदो रक़म जारी करण लाइ। ज़मीर अब्बासी खे हथकड़ियूं लॻण ॿियनि कामोरनि लाइ हिकु ख़ामोश पैगाम आहे। जेकॾहिं अव्हां कंहिं सगारे शख़्स या वज़ीर जे गैर क़ानूनी ज़िबानी हुकुम सां हिकु बि कागज़ ते गैर क़ानूनी नमूने सही कंदो त करप्शन जो फाट फाटण खां पोइ को वज़ीर जेल नाहे वेंदो ऐं कागज़ ॿुधाईंदो आहे त उहो कमु कामोरे जो आहे ऐं उहो कामोरो कॾहिं बि वज़ीर जे ज़िबानी हुकुम खे साबित न करे सघंदो, न ई अदालत संदसि उन बयान खे अहमियत ॾींदी। येलो लाइन BRD मंसूबे जी करप्शन या सईद गनी जे खाते में 20 अरब रुपयनि जी खाट जा मामला हिन मुंद में कीअं ओचितो ज़ाहिर थिया? सोशल मीडिया जे कुझु हल्कनि जो ख़्यालु उहो बि आहे त जेकी वज़ीर वॾ विज़ारत जी ड्रोड़ में हिसो वठंदा, मोट में संदन खातनि जो हिसाब किताब ईअं ई मंज़र आम ते ईंदो रहंदो। हाणे जेकॾहिं ज़मीर अब्बासी खे इन मामले मां बचाए न सघिया त शायदि उहो अॻूणो ऑफिसर केतिरा ई राज़ फाश करे सघे थो।